बदीन में मरसों सिंध नंढेसूं जे ज़ोरदार नारनि हेठ भारत जे आबी जारियत ऐं मोदी सरकार जी सिंधु दरिया ख़िलाफ़ पॉलिसियुनि जी मज़म्मत लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला बदीन जे सॾ ते टंडभाऊ खां बदीन प्रेस क्लब ताईं हज़ारे कारकुननि शहरियुनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि वॾी एहतिजाजी रैली कढी। रैली जी अॻवानी डॉक्टर दोस्त मोहम्मद चांडियो, अरबाब अमानुल्ला, बीबी यास्मीन शाह, खान साहब जमाली ऐं ॿियनि पार्टी अॻवाननि कई। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी तलकटन बागो समेत ज़िले क़यादत, चूंडियल नुमाइंदनि, पार्टी कारकुननि, वकीलनि, समाजी अॻवाननि, नौजवाननि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली दौरान शिरकत कंदड़नि हथनि में बैनर ऐं पली कार्ड खणी भारत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं मरसूं सिंध नंढेसूं जा फलक शगाफ नारा हयां। बदीन प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मेड़ाके खे ख़िताब कंदे अरबाब अमानुल्ला चयो त सिंधु दरिया सिंध जी यापे ज़राइत ऐं मैशियत जी ज़मानत आहे, जंहिंजे पाणी ते कंहिं क़िस्म जे धाड़े या ज़्यादती खे हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। खान साहब जमाली चयो पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे पाणी जे तहफ़्फ़ुज़ लाइ हर फोरम ते आवाज़ उथारींदी ऐं सिंध वासियुनि जे हक़नि ते कंहिं क़िस्म जी सौदेबाज़ी बर्दाश्त न कई वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत ऐं आलमी बिरादरी खां मुक़र्ररीन ने मुतालबो कयो त भारत खे आलमी आबी मुआहिदनि जी पासदारी जो पाबंद बणायो वञे ऐं सिंधु दरिया ते सिंध जे जाइज़ हक़नि जो हर सूरत में तहफ़्फ़ुज़ यकीनी बणायो वञे। एहतिजाज जी पुॼाणी ते शिरकत कंदड़नि पंहिंजे अज़म जो इज़हार कंदे चयो त सिंधु दरिया जी हिफ़ाज़त ऐं सिंध जे हक़नि लाइ संदन पुरअमन जदोजहद जारी रहंदी। सिंगार अली दलवाणी, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, टंडो बागो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। स्टेज ते बीठल मुंहिंजा